सऊदी अरब में OIC ऐं अरब लीग जो गैर मामूली गडियल सरबराही इजलास, गज़ा में फौरी जंग बंदी ऐं गज़ा जो घेराव ख़त्म करण जो मुतालबो। रतो छाड़ ते आलमी बिरादरी जी बेहिस्सी ते अफ़सोस जो इज़हार। इजलास में सऊदी वली ओहद मोहम्मद बिन सलमान, ईरानी सदर इब्राहिम रईसी, फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास, कतर जे अमीर ऐं ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि समेत पाकिस्तान जे निगरां वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ शिरकत कई। अॻवाणनि चयो त असांखे गज़ा मसइले जो हल ॻोल्हणो आहे। इसराइल गज़ा में बमबारी ज़रिए नओं नस्ल ख़त्म करे रहियो आहे। गज़ा में थींदड़ ज़ुल्म समूरनि आलमी कानूननि जा बख़िया उडेड़े रहियो आहे। आलमी बिरादरी खां सवाल आहे त गज़ा जे शहीदनि जो कहिड़ो ॾोह हो। ॿुधायो वञे त शहीद औरतूं ऐं ॿारनि जो कहिड़ो ॾोह आहे। We deeply regret the loss of human lives, including innocent civilians, women, children, and the vulnerable. Let us be clear, international law prohibits infliction of death and destruction on innocent civilians. This massacre must stop. इसराइल गज़ा खे दोज़ख बणाए छॾियो आहे। गज़ा में शहरनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे, गैर मशरूत ऐं फौरी जंग बंदी कई वञे। निगरां वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ OIC ऐं अरब लीग जे गडियल इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त गज़ा में रतो छाण जी ज़िमेवारी सलामती काउंसिल ते लागू थिए थी। गज़ा सूरतहाल जो मुस्तक़िल हल ख़ुद मुख़्तियार रियासत जो क़याम आहे। नाइंसाफ़ी ऐं फ़लस्तीनी शहरनि जो क़त्लेआम वधीक तकरारनि खे जनम ॾींदो। पाकिस्तान 1966 जे सरहदुनि में मौजूद फ़लस्तीनी रियासत जे क़याम जो हामी आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास पारां आलमी बिरादरी खां गज़ा में रतो छाण जो नोटिस वठण जो मुतालबो। सलामती काउंसिल में फ़लस्तीन खे मुस्तक़िल मेंबरशिप ॾियण जी बि घुर। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनियुनि खे बदतरीन जाहिरियत जो निशानो बणाए पियो वञे। इसराइल खे पंहिंजे जंगी ॾोहनि जो हिसाब ॾियणो पवंदो। हज़ारे फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो वियो आहे। सिफ़ारती हल में यरूशलेम, गज़ा ऐं ओलह पट्टीअ में शामिल हुजण घुरिजनि। नून लीग सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ ॾियण लाइ सरगर्म लीगी वफ़द अयाज़ सादिक, साद रफ़ीक ऐं बशीर मेमण जी पीर पगारे सां मुलाक़ात। पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी ऐं राशिद शाह बि मुलाक़ात में मौजूद। मुलाक़ात दौरान लीगी वफ़द पीर पगारे खे नवाज़ शरीफ जो पैगाम पहुचायो। मुस्लिम लीग खे मुत्तहिद करण समेत मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। लीगी वफ़द JUI अॻवान राशिद महमूद सुमरे सां बि मुलाक़ात कई। नून लीग जो बलूचिस्तान में चूंड इत्तेहाद ठाहिण जो इम्कान ज़रियनि मौजूद सूबे जे हुक्मरान जमात बलूचिस्तान अवामी पार्टी, जमीयत उलमा इस्लाम ऐं नून लीग में इत्तेहाद थी सघे थो। इत्तेहाद थियण जी सूरत में टई जमातूं गॾिजी बलूचिस्तान में चूंडूं विढ़ंदियूं। नवाज़ शरीफ जल्द बलूचिस्तान जो दौरो कंदो। वॾे वज़ीर बाबति फ़ैसिलो ॻाल्हियुनि ज़रिए थींदो। बाप ऐं JUI पंहिंजो पंहिंजो वॾो वज़ीर आणण जो ख़्वाहिशमंद। नून लीग चूंडुनि जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। नवाज़ शरीफ सूबनि जे दौरनि जी मनसूबाबंदी करे वरिती आहे। उन खां इनकार नाहे त हिन वक़्तु महांगाई सभ खां वॾो चैलेंज आहे। अॼु आम माण्हू जो जीअण ॾुखियो ई न पर नामुमकिन बणिजी वियो आहे। इक़्तिदार में अची दहशतगर्दी ऐं लोड शेडिंग जी महांगाई ते बि ज़ाब्तो आणींदासीं। मुस्लिम लीग नून जे अॻवान राणा सनाउल्लाह लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त साज़िश तहत हिक शख़्स खे इक़्तिदार में आंदो वियो हो। नून लीग अॻवाननि खे जेलनि में विधो वियो, पोइ बि साबित क़दम रहियासीं। नवाज़ शरीफ 21 ऑक्टोबर ते क़ौम खे नयूं उमीदूं ॾियारियूं। मुल्की मसइलनि जो हल नून लीग वठी आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद उमर सियासत खां मुकमल तौर दिहा थियण जो ऐलान करे छॾियो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे बयान में असद उमर चयो त हू PTI जे बुनियादी रुकनियत तां पिणु इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। रियासती इदारनि सां टकराव वारी पॉलिसी सां इत्तिफ़ाक़ नाहे। अहिड़ी पॉलिसी रियासती इदारनि सां शदीद टकराव जो कारण बणिजंदी आहे, जेका मुल्क जे मफ़ाद में नाहे। आलमी मालियाती फंड पारां पाकिस्तान खां सख़्त मुतालबा करण जो इम्कान। IMF मिशन जूं मुख़्तलिफ़ खातनि सां टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं ख़त्म। ज़रियनि जो चवणु आहे त FBR ॻाल्हियुनि में FIA मिशन खे टैक्स उगाइण ते मुतमइन कयो। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू, नाणे वारी वज़ारत ऐं स्टेट बैंक सां पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं सूमर खां शुरू थींदियूं। तवानाई ऐं पेट्रोलियम वारी वज़ारत खां नवां मुतालबा थी सघनि था। IMF सां मुआशी टीम जूं ॻाल्हियूं 15 नवंबर ताईं मुकमल थींदियूं।
खैबर पख्तूनख्वा जो निगरां वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। दिल जे मर्ज़ में मुब्तला आज़म ख़ान खे गुज़िरियल राति पेशावर जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। मोहम्मद आज़म ख़ान चीफ सेक्रेटरी ऐं वफ़ाक़ी वज़ीर जे उहिदनि ते बि रही चुको। निगरां वॾे वज़ीर जे लाॾाणे खां पोइ केपी जे निगरां काबीना बि टुटी वई। आइनी माहिरनि जो चवणु आहे त हाणे सेनेट जी 6 रुकनी कमेटी निगरां वॾे वज़ीर जो फ़ैसिलो कंदी। कमेटी फ़ैसिलो न करे सघी त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो करणो पवंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, निगरां वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। सुप्रीम कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दाख़िल अपील ॿुधणीअ लाइ मुक़रर करे छॾी। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच 13 नवंबर ते ॿुधणी कंदी। दरख़्वास्त गुज़ार हसन कामरान बलूचिस्तान में आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बलूचिस्तान हाई कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे चुकी। पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसिल पर ॾेहनि पारां वापसि पंहिंजे मुल्क वञण जो सिलसिलो हलंदड़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 3605 परॾेही तूरखम रस्ते वापसि हलिया विया। होल्डिंग सेंटर में नादरा अमले अफ़गानिस्तान वापसि वेंदड़नि जी डेटा जमा करे वरिती। 1 ऑक्टोबर खां हींअर ताईं 1,98,000 खां मथे परॾेही पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका आहिनि। गंबट में हथियारबंदनि हथां दरगाह सतंजा बुखारी जो मुजावर क़तल। अणसुञातल हथियारबंदनि मुजावर सलीम शेख खे गोलियूं हणी क़तल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त शेख बिरादरी जो पुराणो तकरार हलंदड़ आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। कराची जी सिंधी वसंदी अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ब्लॉक ॾाइण जूं हिकु भेरो ॿीहर तयारियूं रवासी सरापा एहतजाज बणिजी रस्तनि ते निकिरी आया। गाज़ी ॻोठ जी चौरंगी ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। अॻूणे MPA मुनवर वसाण पारां एहतजाज में शरीक थी यकजहतीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त ग़रीब माण्हुनि खां बचड़नि जो अजो खसणु मुनासिब ॻाल्हि नाहे। ॻोठाणनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई बर्दाश्त न कई वेंदी। ॾेढ महीनो अॻु औताणे आवाज़ ते हिरकजी अगवा थियल पिरियालो जे ॻोठ लहदाद बुर्दी वासी 2 नौजवान कंदकोट जे कचे मां बाज़ियाब। ज़ुबैर बुर्दी ऐं वाजिद अली घर पहुचण ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर। नौजवाननि जो चवणु आहे त धाड़ियलनि अगवा करण खां पोइ ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो हो। गुज़िरियल राति पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब करायो। इलाइक़े में 17 लख रुपया भुंग भरण एवज़ नौजवान बाज़ियाब थियण जा चोबोल। डहरकी वेझो 2 शागिर्द ट्रालर हेठां अची चीबाट जी फौत। बाईपास ते स्कूल खां वापसि घर वींदड़ आमिर शर ऐं अली हसन ट्रालर हेठां अची विया। पुलिस कार्रवाई कंदे ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर तहवील में वठी छॾियो। नींगरनि जा लाश अस्पताल मुंतक़िल।